नाज़िन दौलतपुर वेझो गता फैक्ट्री के मुलाज़िमन बरतरफ़िन खिलाफ़ एहतजाज कंदे फैक्ट्री के मुख्य गेट अॻियां कैंप लगाए छॾिया आहे। पेश आहे कासिम बुघियो जी ही रिपोर्ट। बरसा अलनूर MDF गतेज फैक्ट्री जी मिल इंतजामिया पारां जेके जबरी तौर 10 मुलाज़िमन के बरतरफ़ कयो आहे। गुज़रियल 3 ॾींहंनि खां मुसलसल बुख हड़ताल ते वेठल आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु 11हों ॾींहुं आहे असांजी फैक्ट्री बंदि आहे। आगा ताहिर पंहिंजा माण्हू वठी आयो जेके ॿाहिरां जेके मज़दूरनि ते हमिलो कयूं उन्हनि जे ख़िलाफ़ का गिरफ़्तारी न थी आहे न को आगा ताहिर। जॾहिं त SHO DSP मोरे चयो त मज़दूर सभु निकिरी वञनि ऐं आगा ताहिर जा माण्हू जेके आहिनि सभु कढंदासीं। ही फैक्ट्री पुलिस जी कस्टडीअ में आहे। असां पुछण था चाहियूं मिल मालिकनि खां त छा ही जेके 1200 माण्हू आहिनि कमु कंदड़ आहिनि अॼु जी न आहे भर्ती सालनि जी आहे। जॾहिं त रजिस्टर यूनियन खे कहिड़ो जवाज़ आहे जेको आहे सो जबरी तौर ते उनखे पंहिंजा लेटर इशू करे उन्हनि खे कढण जो। ऐं असां हितां इलाइक़े जा माण्हू आहियूं। असां इलाइक़े जे मौजूदनि खे गुज़ारिश था कयूं त ख़ुदारा तव्हां हितां जे माण्हुनि ते रहम कयो। हे वीचारा 1200 माण्हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। त 25 सालनि खां हिते असीं ड्यूटी कंदड़ आहियूं। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे असांखे गेट खां ॿाहिरि कढियो आहे ऐं धारिया माण्हू खैरपुर जा शिकारपुर जा जेकमाबाद जा उहे हिते भर्ती करे ऐं असांखे ज़बरदस्ती करे हिते हटायो आहे। सुबुह जो असीं ड्यूटियुनि ते आया आहियूं मानी ॿधी आहियूं। असां जीअं गेट खां अंदरि थींदा विया आहियूं तीअं असांजे मथां लठियूं फैर बंदूकूं हर शइ हुन इस्तेमालु कई ऐं असांखे यगमाल करे ॿाहिरि कढियो वियो आहे। 1200 मज़दूर न आहियूं पर हिननि मज़दूरनि 1200 जे पुठियां 1200 ख़ानदान ॿियो बि आहे। कंहिंजे पुठियां 5 माण्हू कंहिंजे पुठियां 2 न कंहिंजे पुठियां हिकिड़ो बि आहे। सभु बेरोज़गार ऐं असां 1200 माण्हुनि जो चुल्हो हिन उजाड़ियो आहे। मज़दूर जीअं मिल शुरू थी आहे शुरू खां वठी असां 900 पघार ते कमु कयो। उन खां पोइ सेठ असांखे ब्लैकमेल कंदो आयो त असां सेठ सां गॾु कमु कयो। हींअर ॿाहिरियां माण्हू वठी उन्हनि खे ॿीणा पैसा ॾियण लाइ तयारु आहे। हिते जे मक़ामी माण्हुनि खे न ॾियण लाइ तयारु आहे। इहो चए थो मां मक़ामी माण्हू हितां हटाए वेंदुसि ऐं ॿाहिरियां माण्हू वठी अंदरि मिल हलायुसि। पर सेठ साहिब खे असां अर्ज़ु कंदासीं त सेठ साहिब तव्हां भुलिजो न ही इलाइक़ो आहे। हिन इलाइक़े जा रस्ता रोड ज़मीनूं असां जूं आहिनि। तुंहिंजी फैक्ट्री आहे हिते। इहो तव्हां न भुलियो त मुंहिंजी फैक्ट्री हलंदी त तुंहिंजी ॿाहिरां गाॾियूं बि ईंदियूं ॿाहिरि गाॾियूं बि वेंदियूं। पर इहो मकाए माण्हू हितां लॾे न वेंदो। मकाए माण्हू हिन जो घर हिते आहे हुनजो मुक़ाम हिते आहे। आयो त हिते जेके मक़ामी माण्हू हितां जा कंहिंखे 10 साल थिया आहिनि कंहिंखे 20 साल थिया आहिनि कंहिंखे 15 साल थिया आहिनि उन्हनि खे फैक्ट्रीअ मां कढी ॿाहिरि कयो वियो आहे। हे फैक्ट्री जो MDF जो गेट बंदि कयो वियो आहे। इहा तमामु वॾी नाइंसाफ़ी आहे हिन इलाइक़े जे माण्हुनि सां ऐं हरगिज़ ईअं न थियणु घुरिजे। असां हिन अमल गंदे अमल जी मज़म्मत था कयूं ऐं असां इंतिज़ामिया खां इहा घुर था कयूं ख़ासि करे पीपल्स पार्टीअ जे नुमाइंदनि खां जेका हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट बि आहे। असांखे उन्हनि में इहा उमेद हुई त हिन महिल ताईं असांजा मसइला हल कराईंदा पर असां फराल टारपुर खे आसिफ ज़रदारी साहब खे ऐं सिंध जे वज़ीर आला उनखे अपील था कयूं त बिराए महिरबानी करे हंगामी बुनियादनि ते असांजा मज़दूरनि जा मसइला हल कराए ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।